हालत जरत मां, हुनजे सोच मां, सम्झ मां, इख़लाक़ मां, किरदार मां। तंहिंखां पोइ ॿियो नंबर पुटु मुंहिंजो डॉक्टर आहे, डॉक्टर अज़हर नालो आहे हुनजो। नालो रखियोमांसि बाबे जो अली ख़ान, पर पोइ सॼो कयूं कोन, मां चयो अली ख़ान अज़हर आहे, अज़हर थी वियो उहो। टियों नंबर पुटु मुंहिंजो CSS ऑफिसर आहे, हुनजो नालो ॾाॾे जो नालो रखियो उमर, पर हुन करे उमर अतहर करे अतहर सरण शुरू कयो, उहो हाणे अतहर आहे। उहो हाणे सिंध गवर्नमेंट में आहे चेयरमैन स्मॉल इंडस्ट्रीज़ कॉर्पोरेशन या छा कुझु, डायरेक्टर स्मॉल इंडस्ट्रीज़ कॉर्पोरेशन। चोथों पुटु मुंहिंजो नंढे में नंढो साजिद नालो अथसि, सो उन बि इम्तिहान ॾेई ऐं पंहिंजो उहो हाणे असिस्टेंट कमिश्नर आहे गोलाची में, फाज़िलराव जे पासे। जवान साहब, तव्हांजी जेका बुनियादी सुञाण आहे सा आहे कहाणीकार जी हैसियत में। तव्हां जीअं शुरू में फरमायो त तव्हांजे ॻोठ में तव्हां घड़नि ते फोक स्टोरीज़ माण्हुनि खां या जेके लोक दास्तान खणंदा आहिनि उन्हनि खां तव्हां इहे लोक स्टोरियूं, लोक कहाणियूं ॿुधियूं, त छा उन्हनि लोक कहाणियुनि जो असरु हो जो तव्हां अदब में आयो ऐं उन में तव्हां फिक्शन में ख़ासि तौर सां शॉर्ट स्टोरी खे तलाश कयो, उनखे प्रिफेर कयो? मां नथो कयां। अच्छा, हीअ हिकिड़ा वाक़िआ आहिनि ज़िंदगी में जेके माण्हूअ खे सैकड़ो त माण्हू मूं अर्ज़ु कयो त माण्हुनि में हिकिड़ी जेका जबलतूं थियनि थियूं, जज़्बो, जोश ऐं ग़लति ॻाल्हियुनि ते रिएक्शन, रद्द अमल, त जॾहिं बि का ग़लति ॻाल्हि थींदी मूंखे सख़्तु गुस्सो एॾो ईंदो जंहिंजो हिसाबु पोइ भाईंदुसि त यार त उन सां विढ़ा वञे या कुझु को टकर खां। अख़लाक़ी ज़रूरत मूं में ॾाढी हूंदी हुई, मां हर कंहिंखे मुंहं ते सच अॼु ताईं चईंदो आहियां ऐं ख़ुदा नथो भुलाए त मूं उमिरि में कूड़ न ॻाल्हायो आहे। सो पोइ उन ॻाल्हि ते जॾहिं मूंखे गुस्सो ईंदो आहे पोइ लिखी वेंदुसि कहाणी। पर साईं, ताज बलोच साहब जी जेका ॻाल्हि हुई उन जे हवाले सां मां हिकिड़ो सुवालु अव्हां खां पुछां त अव्हांजी अफ़सानवी अदब में जेका ॿोली आहे उहा एॾी ताक़तवर आहे ऐं उनखे ॿारहाड़ीअ जी जेकी सिंध जो बैकग्राउंड आहे, त मां इहो मालूम करणु चाहींदुसि त अव्हां पंहिंजी ज़िंदगी सिंध जे ॿारहाड़ीअ में केतिरो वक़्तु गुज़ारी? साईं 5 सालनि जो होसि त लॾे लाड़काणे आयासीं, बाबो साईं लॾे आयो लाड़काणे, चई त हुते ॿारनि जी तइलीम कान थींदी ॻोठनि में, ऐं पाण बि ऑफिसर हूंदो हो लाड़काणे में, तइलीम खाधे ऐं उते अची असांखे रहाईं। ऐं पोइ लाड़काणे त शहर लिखी, शहरी ज़िंदगी लिखी, पर आहे तॾहिं बि ॿारहाड़ी आहे। मां वरी बि इहो अर्ज़ु कंदुसि तव्हांखे मुख़्तसिर अफ़साने जे ख़्याल खां त तव्हां चयो त तव्हां जॾहिं बि कावड़ जे आलम में आयो त तव्हां लिखणु शुरू कयो, पर तव्हांजे लिखणनि जो तजियो करण खां पोइ किथे बि इहो अहसासु कोन थो मिले त अव्हां जो कलम को तिखो आहे ऐं कावड़ वारो कलम आहे, पर हिन में इंतिहाई एतदाल सां ऐं इंतिहाई तजिए करण खां पोइ तव्हां किरदारनि ते अफ़साना लिखो था। मिसाल मां ख़ासि तरह सां इशारो कंदुसि तव्हांजी कहाणी पीराणी ॾांहुं, त उहा छोकिरी जेका शाह जो फर, त उते जेका तव्हांजी कावड़ आहे त किथे बि कावड़ नज़र कोन थी अचे। उहा कावड़ हिकिड़े सानवी किरदार में जेको शाह साहिबु आहे, जंहिंखे उहा छोकिरी मामो करे पैसो घुरे थी, ईअं त कोन्हे तव्हां पंहिंजी कावड़ खे कंहिं न कंहिं नमूने सां कंहिं किरदार में मुंतक़िल करे था वञो या ॿियो को नफ़्सियाती? इहो सही आहे। या बिल्कुलु हिकिड़ी मूं ॻाल्हि ॿुधी लाड़काणे में जी, त शाह साहिबु हिकिड़ो मोहम्मदपुर महल आहे लाड़काणे में, तो हिकिड़ो 5 वक़्त निमाज़ पढ़ंदो, तो रस्ते सां पहले कयो त हिकिड़ी न्याणी नंढड़ी हुन खां मामा करे सॾु कयो, मामा पैसो, हा न मामा करे सॾु कयो, त शाह साहिब खे एॾी कावड़ लॻी हुनखे लत आहे हिकिड़ी ॻाल्हि एतिरी। पोइ त असांजे ज़हन जेको घोटाले में अची थो वञे उन में सभु लिखी विधो। साईं, तमामु घटि माण्हुनि खे ख़बर आहे ॻाल्हि एतिरी नंढड़ो हिकिड़ो हिंट मिली थी वञे, पोइ माण्हू लिखी थो वञे। कारो मुंहुं बि ईअं थियो, लाड़काणे में ॿुधो हिकिड़े माण्हू गॾ ते मुंहुं कारो करे घुमायो अथनि, ॻाल्हि एतिरी ॿुधी तूं पोइ त सॼो लिखिजी वियो कावड़ में। मुआशिरे मां शायदि माण्हुनि में जेको पढ़े थो, ॾिसे थो, सोचे थो, उहो त रचिजी बसिजी वञे थो न साईं, ज़हन में, दिलि में, दिमाग़ में, पोइ उहो पलटिजी थो पए। अगरि साईं तव्हां हल पल ॿुधाईंदे पियो ॿुधायो त नंढे खंड में जॾहिं का बोरानी कैफ़ियत हुई, कराची ते बम पे वसिया, का नेवीअ जी बग़ावत ॾे इशारो तव्हां ॾिनो, त इहा घटि माण्हुनि खे ख़बर आहे त अव्हां छा सियासी तौर ते बि अव्हां रिएक्ट कयो आहे, रद्द अमल ज़ाहिर कयो आहे? साईं बिल्कुलु, मां तमामु रहियो आहियां सियासत में, बिल्कुलु अंदरि रहियो आहियां।
छाकाणि त सियासत खां माण्हू त किनारे पेश थी नथो सघे साईं कंहिं बि सूरत में, ख़ासि करे उन दौर में जॾहिं आज़ादी जी जंग ज़ोरनि ते हुई, माण्हू जेल में पिया विया, इहो सभई वञी जेल में पिया, गांधी नेहरू विया त सभई जेल में पिया हुआ। बाक़ी अरुण आसिफ अली त हिन सिलसिले खयूं, जिथे किथे वेंदी अंडरग्राउंड थी वई, ऐं पोइ हुन रेलूं किराइण, हीअ करणु हू करणु, इहो सॼो सिलसिलो पियो हलियो। क्विटिन जा मूवमेंट हली हुई, कॉलेज बंदि थी विया हुआ, त उन दौर में माण्हू ज़रूरु अफेक्ट त थींदो न, असर त पवंदो हुन ॻाल्हि। इन सिलसिले में साईं अव्हां जी पाकिस्तान जे बानीअ सां मुलाक़ात थी कॾहिं रूबरू? साईं जिन्ना साहब सां मुंहिंजी 2 टे दफ़ा मुलाक़ात थी, 2 टे दफ़ा मुलाक़ात थी। हिकिड़ी त मुलाक़ात उहा थी 1948 जो फेबरवरी महीनो आहे उणिवीह, ऐं असां सां 90 मिंट साईं जिन्ना साहब जेको लियाकत अली खान 15 मिंट न ॾींदो हो, सो असां सां 90 मिंट ॻाल्हाई। ऐं फस्ट हेडिंग, लीड हेडिंग अथव हुन ॾींहुं डान जी, त क़ाइद आज़म हैज़ 90 मिनट्स टॉक्स विद सिंधी स्टूडेंट्स। उन सां गुफ़्तगू जेका तव्हांजी थी, तव्हांजो जेको पोयों सियासी पस मंज़र हो, ऐं उन सियासी पस मंज़र खां पोइ जेका जिन्ना साहब सां तव्हांजी मुलाक़ात थिए थी 90 मिंटनि जी, जीअं तव्हां फरमायो, त उन 90 मिंटनि में मिस्टर जिन्ना जो कहिड़ो रद्द अमल हो अव्हांजे पुराणे सियासी पस मंज़र जे हवाले सां? पुराणो सियासी पस मंज़र त हुनखे मालूम हो या न हो, असां वियासीं तव्हां त पंहिंजी डिमांड्स खणी आया, असीं पंहिंजी डिमांड्स खणी वियासीं। कराची खे हुननि फेडरली एडमिनिस्ट्रेटेड एरिया ते कयो त, जी जी, या तव्हांखे यादि हूंदी। ऐं हुन ते सॼी सिंधू थिकड़ी थी, लाड़काणे में अब्दुल गफूर बुरगड़ी जेल में वियो हो, मीर नाला त मूंखे विसरी विया न करे सघे, ऐं वॾो सुठो आर्ग्यूमेंट अथव, तमामु फर्स्ट क्लास, ऐं जवाबु एॾो तुज़ ॾिनो हुयो, वधीक माण्हू पुछी कोन सघे कि तव्हांखे कहिड़ो थो असरु पए। पोइ त असीं साफ़ु ॻाल्हायोसीं, साईं असां सॼी सिंध में असांजो मेडिकल कॉलेज, डो मेडिकल कॉलेज असां हिकिड़ो ठाहियो आहे, ऐं सॼे पाकिस्तान में किथे बि कॉलेज कोन्हे मेडिकल सवाइ लाहौर जे। ॿियो NED इंजीनियरिंग कॉलेज असां ठाहियो आहे, असांजे सिंध जे पैसनि सां ठाहियो आहे, ऐं सॼे पाकिस्तान में कोन्हे को। अॻे रुड़की में हूंदो, असां रुड़की शायदि दार थी वई, चई त मां गारंटी थो कयां तव्हांजा हक़ हिन ते क़ाइमु रहंदा। अव्हां तहरीकुनि जो ज़िक्र कयो, अव्हां अमली तौर ते कंहिं आज़ादीअ जी तहरीक में हिसो वरितो? साईं अॻे त जीअं हर माण्हू कांग्रेस में हो, हर हिंदुस्तानी कांग्रेस में, हुते सभु कांग्रेस में। जिन्ना साहब शुरू में कांग्रेस हुई, जिन्ना साहब कांग्रेस हो, असांजो पीउ, वॾो भाउ, ॿिया 3 असीं सभु कांग्रेस हुआसीं, खादी जा कपिड़ा पाईंदा हुआसीं। पोइ वरी छॾियोसीं जॾहिं मुस्लिम लीग आई जिन्ना साहब जो, त मुस्लमान तर्फ़ो हिकिड़ी हली वेव हली, जंहिंमें सभु को वेही वियो हिन वाकिरे में, त असीं वरी मुस्लिम लीग थी वियासीं। काज़ी अब्दुल मनान ख़ासि करे मुंहिंजो घाटो दोस्त हूंदो, उहो हूंदो सेक्रेटरी मुस्लिम लीग स्टूडेंट्स फेडरेशन जो, ऐं बि वधां मूंखे कहिड़ो उहिदो मिले कीअं मिले, उन मां रही कोन सघियुसि, छॾे आयुसि। इहो पंहिंजो फ़हमीदा रियाज़ जो पीउ साईं रियाज़ हुसैन, उहो मुस्लिम लीग हूंदो, उनजो मां पसंदीदा शागिर्दु हूंदो हुउसि। पोइ उन मूंखे घणो ई सम्झायो, मूंखां कोन या मुनाफ़िकी मूंखां न थी। बहरहाल उन खां पोइ मां ख़ाकसार तहरीक में आयुसि। अच्छा, हा, ख़ाकसार तहरीक मूंखे ॾाढी पसंदि आई, छाकाणि त उन्हनि में इख़लाक़ी जुरत, टकर खाइणु, माण्हुनि जी ख़िदमत ख़ल्क़ करणु, इहो ख़ासि उसूल आहे, ख़िदमत ख़ल्क़, ऐं तसब न हिंदुनि खे पाणींदा हुआसीं हुन में ख़ाकसारी तहरीक में। हा साईं, तव्हां हैरत लॻंदी, डॉक्टर वतनमल असांजी ख़ाकसार तहरीक में शामिलु थियो, जेको सोशलिस्ट वर्कर मसइलो, ऐं हैदराबाद जो डॉक्टर अमरनाथ सूरी जन जेके हुया, उन्हनि जे लाइ इहो मशहूरु आहे त पंहिंजे कारकुननि खे दुरा हणाईंदा हुया। को अहिड़ो वाक़ियो तव्हांजे ज़हन में आहे? दुरा हणणु अलामा साहब त कोन हणाईंदो, हा, जेको ग़लती कंदो चवंदो हुनखे दुरा हणो, केरु बि हणंदो, सभिनी खाधा। अच्छा, सभिनी खाधा, ऐं मीर अली अहमद ख़ान टालपुर खाधा। आयो त रावजी मामूली ख़ाकसार हूंदो हो हिकिड़ो जेको सालार, तंहिं हुकुम कयोसि त अची फलाणी हाज़िर थी ऐं तोखे दुरा लॻंदा। मीर साहिब से कार में चढ़ी फर्स्ट क्लास में आयो, ऐं लंबो जवान ख़ूबसूरत, ऐं मीर सभिनी ते रोब, पर ख़ासि हुनखे ॿाहूं हथ मथे खणी बीह रहियो ऐं दुरा हयूंसि हिते। लॻी में आयो जॾहिं तव्हां पब्लिक सर्विस कमीशन मां इम्तिहान पास करे तव्हां फर्स्ट क्लास मैजिस्ट्रेट ऐं सिविल जज मुक़ररु थियो, त पहिरीं तव्हांजी तकरीरी किथे थी? पहिरीं साईं तकरीर मुंहिंजी थी खिपरे। फ़ैसिलो कंदे कंहिं दबाव विझण जी कोशिशि कई? साईं कॾहिं बि मां नथो कयां, त दबाव त ख़ैर पवनि था वॾनि माण्हुनि जा, पर उनखे पाण ते असरदार मूं कॾहिं क़बूल न कयो। मूंखे हिकिड़ो त मूंखे ॻाल्हि ई विसरी वेंदी त मूंखे चयो आहे,
उन ज़माने से अव्हांखे माण्हू कामरेड को थींदा हुआ छा? अव्हां कामरेडनि सां गॾु हूंदा हो या? हाँ साईं, वो हारी तारीख़ में हूंदा हुआसीं। हारी तारीख़ में हैदर भाई जतोई सां ग़ुलाम अली ग़ारी तुनियो हूंदो हो कंबर जो, ताजमहल बुढ़ो अचे वियो लाड़काणे में, सोभो तो ख़ैर जेल में हो, ऐं तंहिंखां पोइ अब्दुल वाहिद सूमरो हो तरते देरे में, पंहिंजो कामरेड अब्दुल कादिर इंदड़ हो जाते। हारी तहरीक जो को इन्फ्लुएंस आम माण्हू ताईं पहुतो? तमामु घणो पहुतो। अच्छा, तमामु घणो। हारी पार्टी जॾहिं फाल पार्टी ॿी सिंध में हुई कान, कम्युनिस्ट पार्टी ते नाले ख़ातिर जेका हारी पार्टी जे मार्फत कमु कंदी। भला हारी पार्टी जो की अचीवमेंट्स? साईं हारियुनि जी सुजागी ऐं हारियुनि जो पंहिंजा हक़ तलब करणु, ऐं पोइ टेनेंसी एक्ट पास थियणु, जागीरदारी अबालिश थियणु, इहे सभु ॻाल्हियूं आहिनि। ऐं तंहिंखां पोइ जेको सिलसिलो जेको हले थो इर्तिक़ाई नमूने सां, भुटे साहिबु बंदिश विधी ज़मीन जे होल्डिंग ते, ॿियनि बि विधी, ईअं थींदो आयो। इहो हारी पार्टी जो तव्हांजी नौकिरी जे दौरान तव्हांजी भुटे साहिब सां कॾहिं मुलाक़ात थी? हा साईं, नौकिरी जे दौरान बि थी ऐं हूअं बि थी। अच्छा, अदे मरहूम जो दोस्त हूंदो हो सिकंदर भुटो, हिननि जो वॾो वॾो भाउ। ऐं सिकंदर भुटे वटि मां बि वेंदो हुउसि, कचहरियूं थींदियूं, भुटे साहिब सां सदर बंगले ते बि मुलाक़ातूं थियूं। महिरबानी हो, शम्स ते महिरबानी हो त असां ते बि महिरबानी हो। ऐं एतिरे क़दुरु मोती साहिब जी शनास जो हैदराबाद में हिकिड़ो फंक्शन हो, उन में मूंखे ॾिठी त हली आई, मूंखे चई जमाल को कमकार हुजे त मां हाज़िर आहियां। मूंसां हूंदो त ज़रूरु तव्हांखे ई चवंदासीं। भुटे साहिब हाफ़िज़ो तव्हां मशहूरु आहे। जमाल साहिब हिकिड़ो सुवाल पुछंदे मूंखे जी, जमाल साहिब हिकिड़ो सुवाल अव्हां खां पुछंदे मूंखे थोरी घबराहट थिए थी, छाकाणि त मां उन नसुल सां मुंहिंजो तालुक़ु आहे जेको अव्हांजे अदब पढ़ण खां पोइ ई ज़हनी तौर ते सुजाॻ थियो। हर माण्हू इहा फितरी ॻाल्हि आहे त जवानीअ में इश्क कंदो आहे। अव्हां को ज़िंदगी में इश्क कयो? साईं, इश्क खां सवाइ माण्हू में माण्हू ईंदो ई कोन। वाक़ई भला उन इश्क जो को दास्तान ॿुधाईंदो असांखे, उन जो मंतकी नतीजो छा थियो? साईं, इहा ॻाल्हि न खोलियो चऊं, हिकिड़ो मां थो ॼाणा, ॿियो मुंहिंजी मरहूम घरवारी थी ॼाणे, ॿिए कंहिं शख़्स खे ख़बर कान्हे। पर तव्हांजी इन में पिशू भाषा में जेका डेडिकेशन आहे उहा त ॾाढी ऑब्वियस आहे। ऑब्वियस आहे, उनखे ई आहे। हा हा, पोइ उन ते भला तव्हांजी घरवारी कॾहिं एतिराज़ न कयो? पाण मिली आई वञी हुन सां। अच्छा, मां हुन सां कॾहिं कोन मिलिया, हीअं छुयो बि कोन्हे, अखियुनि अखियुनि में बसि मोहबत। साईं, इश्क हिकिड़ी का अहिड़ी अजीब शइ आहे जो सम्झ में नथी अचे छा आहे। हिकिड़ो ओचिती ॻाल्हि, जीअं अंग्रेजी में त क्यूपिड चवंदा तीर थो हणे, पर साईं माण्हू जो सॼो तब्दील थी थो वञे। साईं, सोचूं, तबियतूं, ख़्याल, उथणु वेहणु, हुनजी अमली ज़िंदगी सॼी तब्दील थी वञे। मां भाई मां उहो जमाल त आहे कोन, ॿियो थी वियुसि। ऐं हिकिड़ी घड़ी में, हिकिड़ी घड़ी में पर उहा ख़ातून हयात आहे? अॼु ताईं हयात आहे। शादी कई अथसि? मूं ॿुधो आहे त शादी कान कई थी। अच्छा, हींअर 67-68 साल उमिरि हूंदुसि, ॿुधो आहे त शादी। इन करे शायदि ज़ख़्म अञा ताज़ो आहे। साईं, ज़ख़्म को इश्क जो ज़ख़्म को वेंदो आहे छा? वेंदो ई कोन साईं। भला साईं, अव्हां लिखियो उन वाक़े खां अॻु में या पोइ? छा साईं, छा चयो? ॻोल्हियां ॻोल्हियां मलां तौंस, तन में तौंस पिया न ढापा। इहा ॻाल्हि ढापण जी आहे ई ॻाल्हि। ऐं कॾहिं बि इश्क कॾहिं बि पुराणो न थींदो आहे। उहो फट जेको बीह थो रहे न, सो आहे ई आहे, वेंदो कोन। अव्हां साईं लिखणु उन खां इन हादसे खां अॻु में शुरू कयो या पोइ? पोइ पहिरें ई ॾींहुं जॾहिं असांजूं अखियूं चार थियूं त पहिरें ॾींहुं अची मूं शेर लिखियो। अच्छा, अव्हां शेर बि लिखियो? अचण सां मूं शेर लिखियो। उहो शेर त साईं ॿुधायो। दिमाग़ साईं माण्हू जो अलाए कीअं थो फिरी वञे। तूं चवीं छा बि खणी, मां तुंहिंजे पेरनि जी पणी, कुझु अहिड़ो मूंखे यादि आहिनि। वाह वाह। जमाल साहब मुतलिक़ अव्हां गुफ़्तगू ॿुधी ऐं मोहतरम जमाल अबड़े साहब जो इंतिहाई थोराइतो आहियां जो असांजी निंड ते हिते आया ऐं असांजे नाज़रीन खे पंहिंजे तजुर्बनि ऐं पंहिंजे हासिलात ऐं पंहिंजे ख़ूबसूरत ज़िंदगीअ जे अनोखे मिज़ाज ऐं ख़ुशबू सां बासियो ऐं वाखाणियो ऐं असांजे ज़हननि खे मुअत्तर कयो। उन सां गॾोगॾु मां पंहिंजे दोस्त सौट अनवर पीरज़ादे जो बि शुक्रगुज़ार आहियां जो हू अॼु असांजे प्रोग्राम में शरीक थियो। मोकिलाणी नाहे, साथ सलामत।
अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम अॼु जे महिमान में असांजो महिमान आहे साईं मोहतरम जमाल अबड़ो साहब। जीअं आउं गुज़िरियल प्रोग्राम में साईं जे तारुफ़ में इहा ॻाल्हि गोश गुज़ार कराए चुको हुउसि, अर्ज़ु करे चुको हुउसि त साईं ऐं अॼोके प्रोग्राम में बि साईंअ सां गुफ़्तगू थींदी। ऐं अॼु इन सॼे पस मंज़र में सियासी, इल्मी, अदबी, तालीमी नफ़रतूं, हिकारतूं, हेठायूं मथायूं इहे सभु ॾिठियूं। इहो तव्हांजे मुंहिंजे ख़्याल में त अदबी ऐं इल्मी तरबियत जे लाइ हिकारत मूं कंहिंसां न कई। अलबत्ते इहो मूंखे सोचींदो इन ॻाल्हि खे तब्दील करणु खपे। कीअं तब्दील करणु खपे अमली तरह। सर्टनली। ऐं जॾहिं मुंहिंजी कहाणी तव्हां जॾहिं पढ़ंदव त उन में मैसेज इहो ई आहे त हिनखे तब्दील थियणु खपे। मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो कोन्हे जो तब्दील कंदा अवां जे तरफ़ां हिकारत न, समाज जे तरफ़ां मुख़्तलिफ़ मरहलनि ते जेका हिकारत माण्हूअ खे मिले थी ऐं माण्हू या फनकार या अमी जीअं रेज़िस्ट कयो आहे उन नफ़रत, उन हिकारत, उन डहकाव, उन ॾोह जे ख़िलाफ़ु जेको ॾोह इंसान खे मुजरिम बणाए थो, तव्हां त उन जे ख़िलाफ़ु लिखियो आहे। ऐं इहो तव्हांखे ई एज़ाज़ु आहे त मॉडर्न सिंधी फिक्शन में, मॉडर्न सिंधी शॉर्ट स्टोरी में तव्हीं पायोनियर आहियो ऐं तव्हां उनजो बुनियादु विधो आहे। आहियां थो त शेख हयाज़ बि आहे जंहिं असां अॻु में तमामु सुठियूं कहाणियूं लिखियूं, वहशी ऐं खिलणी, सफ़ेद वहशी। जवान साहब चयो इहो थो वञे त सिंधी कहाणीअ में जेको सनअती दौर जे हवाले सां अफ़सानो पहिरियां ई लिखियो वियो। अॻु त ॿहिराड़ी जे पस मंज़र में या मुआशरती या समाजी जेको हेठि मथायूं उन पर्सपेक्टिव में कहाणियूं लिखी पियूं वयूं, ॾाढे जे ख़िलाफ़ु, ज़ुल्म जे ख़िलाफ़ु, नफ़रत जे ख़िलाफ़ु। पर साईं जमाल साईं अयाज़ कादरी साहिब जो बिलू दादा सनअती दौर या शहरी दौर जे एतबार खां पहिरियों अफ़सानो हो जंहिं सिंधी अफ़साने जे बीठल पाणीअ में लहर आंदी। ऐं इहो बि चयो थो वञे त तव्हां उन खां टेक्निकली या उनजे जेका उनजे अंदरि जेका ऑब्जेक्टिविज़म हुई उन खां तव्हां मुतासिर लिखियो आहे पाण, पर उन जो मतिलबु रद्द अमल रेस्पॉन्स पहिरियों लिखियो हो रब्बानी, पोइ अलाए कहिड़ो धाड़े शीदू धाड़े, तंहिंखां पोइ अयाज़ लिखियो बिलू दादा। मूंखे इहे ॿई पढ़ी सख़्तु गुस्सो आहे त ॿई जेके आहिनि से मिक मिक करे मरी वियो। अच्छा, मुखालफ़त कयूं कोन, वेठाई कोन, टकरी कोन खाधो, मज़ाहमत न कयूं। इन जे रद्द अमल में मूं बदमाश लिखियो जंहिं सॼे कानून खे हिन खे टोड़े फोड़े जेलनि वारनि खे जेलरनि खे वञी पंहिंजो मक़ाम पैदा कयो त हू मीक मीक करे न हू मुखालफ़त करे अवां जो किरदारु हवा जे रुख ते हलण वारो लिहाज़ सां मां चवंदो मां न ॼणो हुन खां मुतासिर थियण जो मतिलबु त हुननि जे रद्द अमल में मां सम्झो तव्हांजी ॻाल्हि खे। पर मसइलो इहो आहे त तव्हां बहसियत जज जे कॾहिं को अहिड़ो केस तव्हां वटि आयो, हूअं त इहो तजुर्बे में या इहो जेको ऑब्ज़र्वेशन आहे एज़ अ मुबसर जी हैसियत में या क्रिटिक जी हैसियत में या तव्हांजे पढ़ंदड़ जी हैसियत में जेको इदराक मिले थो तव्हांजे तख़लीक़ी अमल जे मुताले खां पोइ, उहो इहो ई आहे त तव्हां ज़िंदगीअ खे ॾाढो पॉज़िटिव रूप में ॾिठो आहे। कॾहिं बि इहो अहसासु कोन थो थिए त तव्हीं ज़िंदगी जे कंहिं मरहले ते नेगेटिव रहिया हुजो। पर मां तव्हां खां इहो इन पस मंज़र में इहो सुवालु पुछंदुसि त बहसियत जज जे अव्हां वटि बेअंत ॾोहारी आया हूंदा जेके मासूम बि थी सघनि था, जेके मुजरमाना ज़हनियत जा बि माण्हू थी सघनि था। इन पस मंज़र में को अहिड़ो किरदारु या अव्हां जी का अहिड़ी फतवा या अव्हां जो को अहिड़ो रद्द अमल जेको नेगेटिव हुजे? नेगेटिव त कोन्हे, पाण पॉज़िटिव चई सघूं था। अहिड़ा वाक़िया थिया जी जी। मसलन नवाब जामीन ख़ान खे अयूब ख़ान जे ख़िलाफ़ु तक़रीर करण में गिरफ़्तार करे विया। हाणे अयूब ख़ान जो ॾहका साईं तंहिं ज़माने में इहे 1967 न 65 जॾहिं इंडिया जी वार पई लॻे। अच्छा अच्छा। त उनखे वठी आया त हिकदमि जे नवाब जामीन खे पेश कयो वियो, तूं चयोमांसि ज़ामिन आहे, वकील चयोमांसि ज़ामिन आहे, ऐं हू ख़ुदि पियो चालू थिया किरिया हुजे त मां कंहिं छा अर्ग्यू कंदुमि। मूं अॻ में चयो त ज़ामिन आहे ऐं ज़ामिन खणी छॾियो। ज़ामिन खणण खां पोइ मूंखे पोस्ट ऑफिस मां माण्हू आयो त साईं तव्हांजी फ़ोन आई आहे। मां कोर्ट मां हली फ़ोन ॾेई मां पैसो वठो लाहियां, मां कोन ईंदुसि। वरी ॿीहर उहो पोस्टमैन मोटी आयो, चईं मीर अली अहमद ख़ान टालपुर ॻाल्हाईंदो। मीर अली अहमद ख़ान सां मुंहिंजा तमामु न्याज़मंदाना तालुकात हुआ। उथी वियुसि, वञी ॻाल्हायुमि, चईं त साहिबु नवाब जामीन खे गिरफ़्तार करे तव्हां वटि पेश था कनि,
हुनजो ज़ामिन थियणु खपे। मुंहिंजो सरकार छुटी बि वियो, चई जज़ाकल्ला जज़ाकल्ला, मुंहिंजो सरकार तव्हां वटि पहुचण वारो आहे। पर उन जा रिपरकशंस वरी ॿियो हिकिड़ो माण्हू टंडेलार में गिरफ़्तार कयो, मां टंडेलार में जी जी त हिन इंडिया जा हवाई जहाज़ पिया, तिन खे टार्च सां हिन इशारा ॾिना पंहिंजे कोठे तां। मुंहिंजो हो मूं वटि पेश कयो कोर्ट में, चयो इशारा ॾिना, कीअं इशारा ॾिना टार्च ते? हुन चयोसीं मां फोटोग्राफर आहियां, कंहिं लाइट ॿाहिरियां पियो करे पिया, उन जेका ॿाहिरि को निकितो हूंदो, राति जो असां डेवलप कंदा आहियूं, मूं उन ॾींहुं छॾे ॾिनो। हीअ त ग़लति ॻाल्हि आहे, छॾे अवां साईं सर सिंध असेंबलीअ जा सेक्रेटरी बि रहियो ऐं सर्विसिस ट्रिब्यूनल में बि मुंहिंजे ख़्याल में तव्हां जी सही उन जा चीफ हो, चीफ न मेंबर हो, चीफ हो जस्टिस दाऊद। त इहा ज़िंदगी अवां जी कीअं गुज़री थी? मक़सदु मार्शल लॉ जे दौर में बहसियत ट्रिब्यूनल जे मेंबर जे के अहिड़ा वाक़िया थिया हूंदा, के अहिड़ा सान्या थिया हूंदा ऐं मार्शल लॉ ई कामोरनि तव्हांखे परेशान करण जी कोशिशि कई हूंदी? 313 कहिड़ा कढिया आहिनि जेके 1300 माण्हू, जी जी जी, उन्हनि सभिनी 303 उन्हनि सभिनी जूं दरख़्वास्तूं असां वटि हुयूं। वॾा वॾा ऑफिसर हुआ, के IG हुआ, के सेक्रेटरी हुआ, यज़दानी मलिक जेको कमिश्नर हो लाहौर वारो, उहो घणनि जा केस हुआ। हिकिड़ा त चवंदो टाइम बार आहिनि, ॿिया आहिनि हीअं वग़ैरह, अहदजान आगा अहदजान हो, हिन जा केस सभिनी जा हुआ। पोइ इन्हनि जे हक़ में असां फ़ैसिलो ॾिनो त मार्शल लॉ जो फ़ैसिलो हो जेको सो ग़लति, जिते जनरल के मारिफ सां अहिड़ो काविड़ियो जो हिकिड़े ॾींहं में हड़नी मेंबरनि खे ट्रिब्यूनल मां ट्रांसफर कयो। पोइ छा थियो साईं जॾहिं तव्हां टर्मिनेट थी वियो? Not terminated, but he was transferred. अच्छा, रिपोर्ट टू द एस्टेब्लिशमेंट डिवीजन इस्लामाबाद। उते अवां रिपोर्ट कयो? रिपोर्ट हो इजलाल ज़ैदी हो सेक्रेटरी, एस्टेब्लिश सेक्रेटरी ते नियम सां वॾी ॻाल्हि हूंदो। तव्हांखे यादि हूंदो वक़ार हो कहिड़ो भुटे साहिब जे ज़माने में जो मिनिस्टरनि सां बि न मिलंदो हो, त वक़ार इजलाल ज़ैदी साहिब सां वञी रिपोर्ट कईसीं, मिलियोसीं। इजलाल ज़ैदी खे अंग्रेज़ी में मूं चयो, मुंहिंजा हथ साफ़ आहिनि, मुंहिंजो ज़मीर साफ़ आहे ऐं मूंखे को बि अरमान कोन्हे जेकी मूं कुझु कयो हुजे, उन लाइ मूंखे अफ़सोस न आहे, पर तव्हां जंहिं नमूने सां अमल कयो आहे उहो ग़लति आहे। त चईंदो मां अबड़ साहिब मां तव्हांजी ॻाल्हि मञा थो त सही आहे, पर प्रेसिडेंट सां टेलीफोन ते केरु थो आर्ग्यू करे सघे, बसि करे सघे? मूंखे त ख़बर कान्हे, मूं प्रेसिडेंट जेकॾहिं चयो थो टेलीफोन ते त पाण छा थो करे सघे? मूं वरी जस्टिस चन्ना सां ॻाल्हि कई, उहो लॉ सेक्रेटरी रही चुको, उन जो न इजलाल ग़लति थो चवे, सेक्रेटरी जे लेवल जो माण्हू कॾहिं बि प्रेसिडेंट खे चई सघे थो त मूंखे टाइम ॾे, 3 मिंट 5 मिंट तोसां ॻाल्हाईंदुसि, पोइ हुन सां डिस्कस करे वठो मॉडलिटी सां कीअं हिन मोड़िजे, हिकिड़ो करे ट्रांसफर कजे, ॿिए हिकिड़े खे आणिजे, ॿिए खे कढिजे, अहिड़े नमूने सां करे त ईअं त ॾहकात न पैदा कजे न। या चन्ने साहिब जो चवणु, जस्टिस चन्ना जो बि चवणु, इहो हिकिड़ो वाक़ियो थियो। ऐं सभिनी पियो चयो त जमाल साहिब खे शाबत, जमाल साहिब खे सभिनी खे शाबत हुजे। नज़ीर चौधरी हूंदो मेंबर, वॾो दिलेर माण्हू हूंदो, अकाउंट सर्विस जो हूंदो, पर ॾाढो क़ाबिल ऐं दिलेर माण्हू हूंदो, मरम गुज़ारे वियो आहे। डॉक्टर अब्दुल क़दीर अफ़ान हूंदो, ॾाढो दिलेर हूंदोसीं। डॉक्टर साहिबु वॾो माण्हू, ॾाढो वॾो माण्हू साईं, एॾो हमदर्द माण्हू जो, एॾो सादो, पंधु पियो हलंदो ऐं ग़रीब गुरबे जो एॾो कमु कंदो जो मेड़ा का हूंदा हुआ हिन माण्हुनि जा। ऐं हुन वटि जी रिपोर्ट इहा आहे, हुन ते कई माण्हुनि इहो मिलिट्री वारनि त हिन वटि माण्हुनि जा अंब था रहनि ऐं रुॻो माण्हुनि जा कम थो करे, सरकारी कमु करे ई कोन थो। साम्हूं संदसि हिकिड़ो उतां जो पिशावर जो हिकु पठाण वीचारो हुनजी केबिन लॻल, हाणे एम्बसी एरिया में केबिन लॻल हो, हुन ते अचे माण्हू कावड़िया मिलिट्री वारा त केबिन हिनजी पटिजे, डॉक्टर नंढो खणी बीह रहियो, चए ॿियनि जूं पिटियूं हिन ग़रीब ई छो वठिजे, धंधो थो करे बुख मरंदो, चए हुन पटियूं साईं। डॉक्टर साहिबु ड्रोड़ा जेसीं हुनजी केबिन रखाई न तेसीं मुड़ियो कोन। साईं जमाल साहिबु आमतौर ते ॾिठो वियो आहे त जेके आला अमलदार आहिनि उहे जॾहिं रिटायर थींदा आहिनि त कुझु मायूसी वारी ज़िंदगी गुज़ारींदा आहिनि। अव्हां जी ज़िंदगी अॼुकल्ह कीअं पई गुज़रे? अॻे खां अॻिरी मां त पंहिंजो छाकाणि त मां पाण खे आज़ादु थो सम्झां ऐं परवाही कंहिंजी कान थो, अॻे पोइ न कंदो हुउसि। साईं जीम सां किथे पुछियो जॾहिं मां रिटायर कयो, जमा साहिबु हाणे छा पियो करीं? मुंहिंजो हाणे कंहिंजो नौकर न आहियां, की तूं कॾहिं बि कंहिंजो नौकर कोन्हे। त हाणे हौसली शाह सां रिटायरमेंट खां पोइ मिलियुसि त जंहिंमहिल भाकुर पाए ईद ते मूंसां मिलियो त मूं चयोमांसि साईं मौजूदु शहरी आहियां, नौकर त कोन्हे। हाणे मूंखे कंहिं चयो पंहिंजे स्पीकर साहिब जो तूं वरी सेक्रेटरी थी अचु, मुंहिंजो पोइ तोखे साईं साईं कंदुसि, हाणे तूं मुंहिंजो दोस्त आहीं, चई तूं मूंखे साईं न कजांइ, मूं चयो ॿियनि खे त करिणो पवंदो न। त माण्हू आज़ादु थो महसूसु करे, पाण खे बिल्कुलु आज़ादु शहरी ऐं
हिम्मत वारो थो महसूसु करे पाण खे। ऐं हूअं बि मूंखे त घर जो माहौल बि एॾो ख़ुदि चङो मिलियो आहे, बच्चा चङा मुंहिंजो ख़्यालु रखनि था। साईं तव्हां हैरत कंदो, 4 पुट पढ़ियल से हिक ई छिते हेठि रहनि पीउ सां गॾु माउ सां, इहो मिसाल कोन्हे अॼुकल्ह ज़माने में वाकई वॾी ॻाल्हि आहे। ऐं बच्चा साम्हूं पिया खेॾनि, इन खां वधीक माण्हू छा हुजे। वाह रीडिंग मटीरियल त बेहिसाब थो मिले दुनिया में अॼुकल्ह। वाह साईं जमल साहिबु, सिंधी अदब जे दुनिया में इहा कहाणी ॾाढी मशहूरु आहे त अव्हां लिखणु इन जे करे थोरो माठो कयो हो जो अव्हांखे हिकिड़ी अहिड़ी अनोखी हथ में, सॼे हथ में बीमारी थी जेका चवनि था का हज़ारे माण्हुनि मां किन हिकु ॿिनि खे थींदी आहे। उहो छा मसइलो? हज़ारे में न, मिलियंस में। मूंखे डॉक्टर चयो त मिलियंस मां हिकिड़े खे थींदी आहे, ऐं या थींदी आहे रुगो राइटर्स खे, लेखकनि खे थींदी आहे। उहा बीमारी कहिड़ी आहे, कीअं आहे? हुनखे चवनि था राइटर्स क्रैम्प्स, नालो ई अथसि राइटर्स क्रैम्प्स, यानी लेखकनि जा गिजूं गिढड़ियूं। हाणे चाहे तव्हां हिन हथ सां को बि कमु करे सघो था, केॾो बार खणी सघो था, सभु कुझु करे सघो था, शइ करे सघो था, कलम खणी था हथ हा लिखण इनकार थो करे, ऐं पोइ हीअं ॾुॾो थी वेंदो सॼो। पोइ मूं हुनजो इलाजु करायो डॉक्टर ज़की हसन खां, कराची में अची। सो हुन मूंखे सिटिंग्स बि ॾिनियूं करे, मूंखे चयईं त जेका हुन पंहिंजी आख़िरी ॾिनी, चयईं त तूं जेकी कुझु लिखी पियो सो पंहिंजी तबियत जे ख़िलाफ़ु पियो लिखी, सो या त हुनखे बिल्कुलु छॾे ॾे या हुन सां कॉम्प्रोमाइज़ कर। मुंहिंजा छॾे त कोन थो सघां, मुंहिंजो रोज़गारु आहे, पर कॉम्प्रोमाइज़ मां कीअं कयां? मुंहिंजी तबियत जुलानी आहे, ऐं हीअ त रुगो जेके केस था हलनि से त आहिनि न मशीनी मैकेनिक। इहो आहे। ॿियो वाक़ियो मुंहिंजे न लिखण जो, हार्ट अटैक 1967 में। मुंहिंजी उमिरि नौजवानी 41 साल जी उमिरि, सन्नो सुको, का बुरी आदत कान, ऐं रांदि खेॾंदड़, टेनिस, बैडमिंटन, वॉक करण वारो, उनखे हार्ट मैसिव हार्ट अटैक जो बचण जो आसरो कोन्हे। ऐं उन खां पोइ बंदिशूं जेके मुंहिंजे ज़िंदगी ते पयूं, उथ न वेह न, घणो न ॻाल्हाए, लेटियो पियो हुजे, मानी हीअ न खा, हीअ न खा, दोस्तनि ॾे न वञ, हेतिरे वक़्तु मोटी बिस्तरे में सुम्हंदो कर। इहे जेके बंदिशूं माण्हुनि ते पवंदियूं न, उन में मूंखे ॾाढो, ख़ासि करे मुंहिंजी मरहूम घर वारी, हर ॻाल्हि जो ख़्यालु त हीअं न कयो, हिन खे साईं हीअं छा कयो, हीअ छो थो कयो, हीअ माण्हू हिकिड़ो कुर्मिश में अची वियो। त उहो मुंहिंजे असर अंदाज़ थियो लिखण ते। ऐं ॿियो हथ जी तकलीफ़ त हुई, पोइ मूं खॿे सां लिखणु शुरू कयो। कोर्ट में मां टाइप करणु सिखी वियुसि, सभु का ॻाल्हि टाइप कंदो हुउसि ऐं फस्ट क्लास थी वेंदी। सिंधी त पोइ खॿे हथ सां मूं स्टार्ट कई, पाण सां खॿे हथ सां लिखायो त हीअ हथ हीअं थी थो वञे, पोइ हीअ खणी कुर्सीअ सां पकड़ींदो हुउसि, पोइ लिखणु शुरू कंदो मां खॿे सां। वाकई सिंधी अदब जी इहा वॾी अलमियो आहे सिंधी अदब जो। पर साईं अव्हां जे फर्ज़ंद मूंखे ॿुधायो आहे त हींअर अव्हां जी कापीअ में कुझु के शयूं लिखियूं पियूं आहिनि, त छा अव्हां ॿीहर लिखणु शुरू कयो आहे? से मूं पंहिंजियूं यादगिरियूं लिखण जो त घणे वक़्त खां पियो सोचियुमि, सो लिखियुमि कोन थे। अयाज़ मूंखे ॾाढो शेख साहिबु ज़ोर भरियो, तूं पंहिंजूं यादगिरियूं लिख। मूं चयोमांसि दादा मूंखां लिखियूं नथियूं अचनि। चई चङो मां थो तो ते लिखां, शायदि हुन लिखियूं आहिनि। कोई चवंदो मूं तो ते लिखियो आहे काफ़ी। मूं बि स्टार्ट कई आहे, पर हाणे ख़ुदा करे पूरी थिए। हिकिड़ी त सिहत पूरी कान्हे, उमिरि जी तक़ाज़ा, ॻहर अची थी वञे, कलम हथ मां किरियो थो पए। साईं कलम ते मूंखे लोक लिखण न ॾिनी, किरियो कोन्हे। इन कलम ते मूंखे यादि थो पए, सिंधी अदबी संगत असां वटि हिकिड़ी सिंधी अदीबनि जी नुमाइंदा तंज़ीम आहे, जंहिंजा तव्हीं पायोनियर आहियो। असां हुन पैदाश बि आहियूं, पायोनियर बि आहियूं। उन ते थोरी रोशनी विझो। साईं मुंहिंजो जेतिरो क़दुरु ख़्यालु आहे त मां त ख़ैर हिननि दोस्तनि सां बि सुको बिन माली सां ऐं पंजाबी सां, हिन सां इहे पंहिंजे हिन में अॾे में कंदा हुआ त मीटिंगूं, ऐं असांजी हॉस्टल में लेस्ली विल्सन हॉस्टल या जिना कोटक में लेस्ली विल्सन हॉस्टल, उते बि ईंदा, उते बि मीटिंगूं थींदियूं, ऐं उते बि कहाणियूं पढ़ी वेंदियूं। हुन में शेख अयाज़ वेंदो, मां वेंदो हुउसि, अब्दुल सत्तार शेख वेंदो जेको पोइ एडिशनल एडवोकेट जनरल थियो, ऐं साईंदाद सोलंकी ख़ासि करे मां ॻाल्हि कंदुसि, जो एग्ज़ीक्यूटिव इंजीनियर थियो। साईं हुनजो हिकिड़ी कहाणी लिखी आहे, साईं असर थो थिए, ॾिसो रुगो हुनजो संगत जो, अंधी ऐं जंड हिकिड़ी कहाणी, एॾी आलिशान कहाणी लिखी आहे जंहिंजो हिसाब ई न आहे। हुन खां पोइ बि चङियूं कहाणियूं लिखियूं अथई, पर सिंधी अदबी संगत मां हुनखे न चवंदुसि। उहा आहे तरक़ी पसंदि माण्हुनि जी गॾिजाणी, जेके इहे दोस्त ईंदा हुआ। पोइ हशू केवलामणी शामिल थियो कुझु वक़्तु, उहो त वॾो हिकिड़ो जीनियस हो। तिनियनि में ई पंहिंजो रैसमरो बि असां वटि ईंदो, रैसमरो बि असां वटि LW हॉस्टल जे ॾाकणियुनि ते
कलाक अंदरि कलाक अधु राति ताईं कचहरी कंदो, वेठा हूंदा सुराखड़ियुनि ते, पोइ वरी हली वेंदो। पर मुंहिंजे ख़्याल में संगत ठही आहे 50 जे ॾहाके खां पोइ। अच्छा। हा, उनजो मुहरक मुंहिंजे ख़्याल में ख़ासि मोहम्मद इब्राहिम जोयो साहब ऐं इब्न हयात पोहर, पोइ ॿिया बि शामिल थींदा विया। गजाणियूं कंदा हुआसीं अयाज़ कादरी जे रामबाग रोड वारी धनराम बिल्डिंग में, धनराम बिल्डिंग में, या मेठाराम हॉस्टल में रबानी वटि रबानी जे कमरे में। हफ़ीज़ शेख हूंदो, रबानी हूंदो, जोयो साहब हूंदो, शेख अयाज़ घटि ईंदो, छाकाणि वकालत कंदो सखर में, ऐं अयाज़ कादरी इहे हूंदा हुआसीं। पोइ ईअं कंदे कंदे हिनजो पायो पियो। पोइ हुनजी कॉन्फ्रेंस हलाई वई, शायदि सिंध मदरसे ग्राउंड ते थी 1956 में। 1956। मतिलबु तव्हां छा था सम्झो त इन अदबी संगत जेको कमु कयो आहे उन खां तव्हां केतिरे क़दुरु मुतमिन आहियो? साईं मां तमामु मुतमिन आहियां त सॼी सिंध में बाहिबारी ॾिनी आहे अदबी संगत, ऐं सभिनी खे इकठो कयो अथई ऐं सोच ॾिनी अथई, सोचण जी कुवत अथई। माण्हू खे गाइडेंस त खपे न, सही लाड़ा ऐं मोड़ ॾियणु, इहो अदब जो हिकिड़ो अहम कमु आहे। सही लाड़ो ऐं मोड़ ॾियणु वक़्त सिर, इहो तमामु ज़रूरी आहे, ऐं उहो सिंधी अदबी संगत ॾींदी आहे, उनजो मार्फत ॾींदा आहियूं। सही जमाल साहब, अव्हां जे कहाणियुनि में सिंधी मुआशरे में जेके बेइंसाफ़ियूं आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ ॾाढो शदीद रद्द अमल आहे। आउं इहो मालूम करणु चाहींदुसि त जेको सिंधी मुआशरो अव्हां ॾिठो ऐं जंहिंमें सुधारे आणण जे लाइ अव्हां लिखियो, उन सिंधी मुआशरे ऐं अॼोके में को तव्हांखे फ़र्क़ु नज़र आयो? साईं फ़र्क़ु त आहे, पर सिंधी मुआशरो रुॻो छो था चओ? मूं त इंसान ज़ात लाइ कहाणी लिखियूं आहिनि। वाह। सभिनी इंसाननि जे लाइ मां कॾहिं बि को फ़र्क़ु न कयो आहे सिंधी या ही या हू, हर इंसान जे लाइ कहाणी यूनिवर्सल मैसेज आहे हिनजो, मां त ईअं भाईंदुसि। हर भुर तव्हां हुनखे महदूद था कयो, बाक़ी फ़र्क़ु त लाज़मी आहे। जेकॾहिं सिंधी मुआशरे जी ॻाल्हि कंदो त सिंधी मुआशरो अॼु जेतिरो सुजाॻ आहे त हज़ारनि सालनि में एॾो कॾहिं सुजाॻ न हो। सिंध जो ॿार अॼुकल्ह ज्वालामुखी आहे। तव्हां ॻाल्हाए था ॾिसो कंहिंसां त हुनखे पंहिंजे हक़नि जी, पंहिंजे राइट्स जी, पंहिंजे मुल्क जी, पंहिंजे ज़मीन जी, धरतीअ जी केॾी ख़बर आहे ऐं केॾो प्यारु करे थो हुन सां, ऐं हुनजे लाइ सभु कुझु करण लाइ तयारु आहे। हैरत जो मक़ाम आहे। कॾहिं बि सिंधी अहिड़ो माण्हू न, सिंधी हमेशह अलाह तो करे तौर कई वेठा हूंदा त रब ख़ैर कंदो। हाणे त छोकिरा साईं किथे नौजवान अहिड़ा साम्हूं आहिनि जो बाहि जा टुकड़ा। अव्हांखे मुआशरे में जेका गैर महज़ब क़िस्म जा जेके निशानियूं ॾिठियूं, हींअर उन में को इस्लाह तव्हांखे नज़र अचे थी? असां गैर महज़ब मां त कोन अहिड़ियूं, मिसाल क्राइम, ॾोह, क्राइम में ॾोह गैर महज़ब त कोन्हे, उहो त थियनि था, हक़ीक़तूं आहिनि न, हक़ीक़तूं आहिनि। हक़ीक़तुनि खे त ज़ाहिर करणु खपे त छो थियूं थियनि? असां त कयो ईअं त बाबा हुनखे अंडा कुझूं कढी हुन जूं ॿाहिरि कयो त छो थियूं थियनि? छाजे करे थियूं थियनि? कहिड़ा माहौल ऐं हिननि जा ॿिया असर था थियनि, रिएक्शन्स, रद्द अमल, जंहिंजे करे माण्हू ईअं थो थिए। बदमाश सॼो आहे ईअं त हुनखे बदमाश बणायो थो वञे, हू बदमाश हो त कोन। अव्हां पंहिंजी कहाणी सींध कारेकारी वारे उन क़दीम हिकिड़ी बुरी रस्म ते लिखी आहे। इहा रस्म अञा जारी आहे, अव्हां जो छा ख़्यालु आहे इन खे? इहा रस्म ठीकु थींदी? सभु बिल्कुलु ठीकु थींदी। माण्हू जॾहिं असांजूं औरतूं पढ़ियल थींदियूं न साईं, ऐं हैरत आहे त असां एॾी तरक़ी कई आहे इन फील्ड में। साईं जॾहिं असां पढ़ंदा हुआसीं त सिंधी छोकिरी सॼी कॉलेज में मुस्लमान छोकिरी हिकिड़ी हूंदी या ॿ, हिकिड़ी या ॿ, मूंखे यादि आहे पकी तरह सां। DG नेशनल कॉलेज में 2 छोकिरियूं हूंदियूं, हिकिड़ी फहमीज़ जेका हींअर डॉक्टर आहे, असलम शेख जी धीउ, ऐं ॿी पहर हुई जेको पंहिंजो खानवाद खोड़े साहिब जी साली। 2 छोकिरियूं मुस्लमान हुयूं, सभु अने सभई हूंदियूं छोकिरियूं, पर सभु हिंदू। हुनखे कहिड़ो सबबु आहे त अव्हां पंहिंजी कहाणियुनि में इश्क खे विरले को मौज़ू ठाहियो आहे? उहो मुंहिंजे हुन में इंतिसाब में पढ़ो त इश्क जेको आहे सो सॼो क़ौम सां ऐं माण्हुनि सां थी वियो। सही ऐं सचो इश्क त इहो आहे त माण्हू सां मेटामॉर्फोसिस थी, माण्हू चेंज थी थो वञे हिकिड़ी नज़र सां। उहो माण्हू ई न रहियो, जमाल ख़तमु थी वियो, नओं जमाल पैदा थी वियो। हे त अजीब हिकिड़ी फिनामिना आहे कुदरत जी। मेटामॉर्फोसिस थी थो वञे, माण्हुनि जी तबियतूं, सोचूं, ख़्याल, अमल सभु फिरी था। पीरानी कहाणी जॾहिं अव्हां लिखी साईं त उन वक़्तु अव्हांजे मिज़ाज ते एॾो दबाव महसूसु थिए पियो जेतिरो पढ़ंदड़ खे थिए थो? हा साईं, छो न? मूं अर्ज़ु कयो न, मूंखे त जॾहिं गुस्सो ऐं कावड़ ईंदी आहे तॾहिं मां लिखंदो आहियां। ऐं उहा पीराणी माई मूं ॾिठी, या ॻाल्हि असांजे ॻोठ में कंदा हुआ वॾा,
त हीअ छोकिरी विकिणी वई आहे, बसि ॻाल्हि एतिरी। हीअ माई पोड़ी मूं ॾिठी, चवंदा विकिणी वई आहे। उन त कहाणी त पाण थी ठही थी वञे। जेको माण्हू जेके अंदर में आहे न साईं, जज़्बो, उद्दमो, इख़लास, ॼाण, सोच, उहा सभु निकिरी थी अचे कहाणी जी सूरत में। हू त हिकिड़ो टिप मिली थो वञे। जवान साहब न गुज़ारिश आहे त असां वटि जेको मौजूदु दौर में अदब लिखियो थो वञे, कहाणी या शाइरी, उन मुतलिक़ तव्हांजी पंहिंजी का राय, कीअं था महसूसु कयो? साईं तमामु मुतमइन आहियां उन खां, तमामु मुतमइन आहियां, छाकाणि त तरक़ी ॾे खां पोइ ते विखन आहे। अच्छा नाज़रीन, सिंध जी इंतिहाई ख़ूबसूरत बहगण नामियारी सबा जी शख़्सियत साईं मोहतरम जमाल लबड़े सां गुफ़्तगू थी। गुफ़्तगू जे पहिरें हिस्से में जमाल साहब पंहिंजे ज़िंदगी जे इब्तिदाई दौर बाबति जेके विचूर ॿुधाया, ज़ाहिर आहे त उहे विचूर जंहिं दौर जे हवाले सां पेश कया विया आहिनि, उन दौर जो आहंग रखनि था, उन दौर जो दर्द, उन दौर जी ॼाण ऐं उन दौर जे समूरे अवामिल ते जमाल साहब जी गिरफ़्त मौजूदु आहे। अॼु जे प्रोग्राम जो ॿियो भाङो जंहिंमें असां जमाल साहब जे अमली, अदबी ऐं सियासी ज़िंदगी ते गुफ़्तगू कई आहे। इहे ॿई मरहला, इहे ज़िंदगी जा हिकु ज़िंदगी जा अलॻि अलॻि रूप ऐं अलॻि अलॻि रुख़ जंहिं शाइस्तगीअ सां ऐं जंहिं ख़ूबसूरती सां तव्हांजे आॾो पेश थिया आहिनि, मां सम्झां थो त असां इहो चई सघूं था त जमाल जहिड़ी इंतिहाई हसीन, बाज़ारी ऐं ख़ूबसूरत शख़्सियत खे असां कंहिं तरह सां अव्हां ताईं पहुचाइण में कामयाबु थिया आहिनि। मोकिलाणी नाहे, साथ सलामत।